अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फित्तौरात वल इंजील वल कुरआन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो बुजुर्गो यारहें पारे मां सूरत तौबह मां चंद आयतूं तिलावत कयूं हन। ये उहा सूरत आ जेका मिठे मदीने में नाज़िल थी आ। ॾाढो सुभान अल्लाह चओ। वक़्तु थोरो आहे ॻाल्हायो त मां ॻाल्हायां। मदीनो मुनव्वरा मक्को मुअज़्ज़मा मक्के में बैतुल्लाह मदीने में रोज़ो रसूलुल्लाह। मक्को भी मान वारो त मदीनो भी मान वारो। मक्को उहो शहर आहे अबानो वत मां मुंहिंजे मोहम्मद करीम जो ऐं मदीनो उहो आहे जिथे मुंहिंजो मोहम्मद हिजरत करे आयो आहे। सुभान अल्लाह चओ। ॾाढा हिजरत छाजे करे थी चओ तौहीद ऐं क़ुरान जे करे। अबे ॾाॾे जो शहर मां मोहम्मद छॾींदुसि पर मां मोहम्मद कुरान मजीद पढ़दो रहंदुसि। अन अतलु वल कुरान। मके वारो जेतिरा सिज दुनिया जा मां मोहम्मद ते उभरंदा मां मोहम्मद कुरान पढ़दो रहंदुसि। सदको वञा मां पैगंबर जे इन शान तऊं
मान अथऊं मर्तबे अथऊं मारे तक जाए दुख था मिलन भी ज़बान मुबारक ते क़ुरान वतन छॾणो थो पए त बि ज़बान मुबारक ते क़ुरान एॾा इज़ाव मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा खे मिलिया जेके बयान करण खां मथे आहिनि। हाओ पैगंबर बहादुरनि जा सरदार पाण फरमायूं तकलीफ़ां ईंदियूं तकलीफ़ां संदसि सब्र भी कंदुमि पर मां मोहम्मद क़ुरान पढ़ंदो रहंदुसि। शिकारपुर वारो नज़र कयो छो पिया लॾाइनि मुस्तफ़ा खे चओ क़ुरान जे करे। उस्मान बिन तलैशे भी जंहिंजे हथ में काबे जूं चाबियूं आहिनि नबी से फरमाइनि था उस्मान बिन तलैशे भी ये काबे जूं चाबियूं मांखे दे तो मां मोहम्मद काबे जो दरवाजो खोले आखिरी दीदार मां मोहम्मद कयूं वञा। उस्मान बिन तलैशे भी चयो न मां चाबियूं ॾियां न दरवाजो खोलिया कंडे माडे कंडे। नबी से फरमाया जो त तूं नथो ॾे पर कॾहिं उहो ज़मानो ईंदो जो काबे जूं चाबियूं मां मोहम्मद जे हथ में हूंदियूं। ॾाढनि चओ सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि उहो वक़्तु आयो जो आख़िर मके मां लॾणो पियो वरी चओ हलंदे हलंदे मको फतह भी थियो सुभान अल्लाह चओ। कॾहिं उहो ज़मानो आयो उहो वक़्तु आयो जो उस्मान बिन तलैशे बीअ खे सोनो अली बधियूं थो अचेसि कैद थो कयूं अचेसि चाबियूं काबे जूं सोने अलीअ जे हथ में आहिनि। नबी साईं खे ॾिनई साईं हे तव्हां चाबियूं वठो मां कैद करे आयो हास। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अली मां त रहमतुल आलमीन मोहम्मद आहियां परावन खे पंहिंजो बणाइण आयो हां जल्दी कर देर न करे जूं बाहां खोल बाहां भी खोल रायूंसि पाण फरमाइनि था ओरे आ हे काबे जूं चाबियूं उस्मान बिन तलैशे भी तूं वठ इहे क़यामत ताईं तुझे खानदान में चाबियूं हलंदियूं जेको तव्हां खां खसींदो उहो वॾो ज़ालिम हूंदो। नबी से चाबियूं उन्हीअ जे हवाले कयूं छो त रहमतुल आलमीन हा परावन खे भी पंहिंजो बणाइण आया हा जंहिंजे जिस्म मुबारक में चौकावड़ हुई कान तॾहिं त फरमाए वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। ॾाढो चओ सुभान अल्लाह। जेके कावड़ खे खाइनि ॿिए खे माफ़ कनि इहो चओ सोनो मोहम्मद करीम नज़र त कर पंहिंजा त पंहिंजा पर परावन खे भी पंहिंजो बणायूं बिलाल हबश खवायो पंहिंजो बणायूं सुहेब रूम खवायो पंहिंजो बणायूं सलमान फारस खवायो पंहिंजो बणायूं सदको अञा मां मोहम्मद करीम जे इखलाक तां वाह जो मुंहिंजे पैगंबर जो इखलाक जो दुश्मन इखलाक मुंहिंजे मोहम्मद जो ॾिसी कलमो पढ़ी मुंहिंजे मोहम्मद जा गुलाम बणिजी वेंदा। कावड़ खत्म कर तू असां कारीगर नांग वारो वेर सालन खां पोइ भी न छॾऊं नज़र त मुंहिंजे दिल पर नबी ॾे कर परावन खे पंहिंजो था बणाइनि कावड़ त कान आई पर माफ़ भी कंदा हाओ सदको न्याय दिल पर मोहम्मद करीम तुझे मां मकाम अथऊं तुझे मर्तबे अथऊं तुझे शान अथऊं हो चाचो कतल थियो आहे अमीर हमदो नज़र त गजाए वाशीअ कतल कयो आहे हाणे उहो पिछेमान थियो
थियो आ चवे तो आहे को जेको मांखे दिल पर नबी दे वठी हले तो मां कलमो पढ़ी हली सोने नबी जो गुलाम बण जा साईं वाशी हीअं थो चए पाण फरमायूं वठी अचोसि चओ त मुंहुं माॾे न करे हाँ कंदो मता मांखे चाचे जो नक्शो न यादि अची वञे बद दुआ लिखंदी बर्बाद तबाह न थी वञे इनखे चओ मुंहुं परे करे पुठी माॾे करे त मां रहमतुल आलमीन कलमो पढ़ाए छॾियां ॾाढे हुननि सां चओ सुभान अल्लाह साईंजन खे चयूं हिंदा थी तंबूअ में रोए छो जे तव्हांजे चाचे जो कले जो कॾहिं चबाड़ियो हो जे तव्हांजे चाचे खे क़त्ल करायो हो उहा पिशेमान थी आहे चए आहे को जेको दिल पर नबी ॾे वठी हले त मां कलमो पढ़ी हली मुसलमान बण जा साईं ॾे हिंदा आई आहे कलमो बि पढ़ायूंसि चाचे जो खून बि माफ़ कयूंसि वलकाज़िमीन والعافين عن الناس والله يحب المحسنين قرآن में फरमाए जेके कावड़ खे खाइनि ॿिए खे माफ़ कनि मां रब दोस्त बणाईंदो मान ॿुधो शिकार बरवारो हलंदे हलंदे मको फतह थियो आहे आयत क़ुरान जी नाज़िल थी जिब्रील खणी आयो इन्ना फतहना लक फतहम मुबीना ॾाढो चओ सुभान अल्लाह संजन जे जिस्म मुबारक में खुशीअ जी लहर आई जॾहिं इहा आयत नाज़िल थी अॻ मारे थकियो आयत नाज़िल थी संजन जे जिस्म मुबारक में खुशीअ जी लहर अची वई मको फतह थियो आहे मर्द मायूं क़ैद थी आया आहिनि हिकिड़ी औरत आहे जंहिंजो शैमा नालो आहे सहाबा खे थी चए परे हटो हेॾे मुंहिंजे वेझो न अचो मूंखे सुञाणो था मां केरु आहियां के मां नबी साईं भेण के नबी साईं खे भेण नई के मां अम्मा हलीमा जी न्याणी आहियां जे अम्मा जो खीर नबी साईं पीतो आहे मां बि उन्हीअ जो खीर पीतो आहे मां उन मोहम्मद मुस्तफ़ा जी भेण आहियां अम्मा हलीमा जी न्याणी आहे इहो न्यापो मुंहिंजो नबी साईं ताईं वञी पुॼायो साईंजन खे चयो हीअं साईं शैमा नालो अथसि चवे थी मां नबी साईं जी भेण पाण फरमायूं इन्हीअ खे त आज़ाद कयो इहा जंहिंजे लाइ सिफारिश करे उनखे बि आज़ाद करे छॾियो छो त इन घर जा मां मोहम्मद छोरा लाहे ई नथो सघां सुभान अल्लाह चओ ॾाढा छोरा ई नथो इन घर जा लाहे सघां वाह पैगंबर तुझो मकाम साहबन चयोसीं भला इन माईअ खे त आज़ाद कयो हे ॿिया जेके आहिनि इन्हनि बिलाल खे मारा ॾिनियूं अमार खे साहबन खे ॾुखायूं इन्हनि खे तकलीफ़ ॾे सज़ा ॾे साईं फरमाइनि था उहो ज़मानो यादि कयो यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿाहिरि जॾहिं खूह में उछले हलिया हा हा ॿाहिरि खूह में उछले विया हा उहो यूसुफ हलंदे हलंदे मिस्र जो गवर्नर बणियो आहे सुभान अल्लाह चयो अल्हम्दुलिल्लाह साईं जन ॿेर वारा बि आया आहिनि मां 5 मिंटनि में ख़तमु कंदुमि पोइ निमाज़ थींदी ॾाढो चओ सुभान अल्लाह नबी साईं फरमाइनि था उहो ज़मानो यादि कयो जो यूसुफ नबी के ॿाहिरि जेके खूह में उछले विया हलंदे हलंदे यूसुफ मिस्र जो गवर्नर बणियो आहे उहे ॿाहिरि अनाज जे लाइ आया अन्न त ॾिनईन पर चओ तानो ऐं मिहणो बि न ॾिनईन हो त यूसुफ मां त रहमतुल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन दुआ है अल्लाह ताला एड़े पैगंबर जी गुलामी सभिनी खे नसीब फरमाए आमीन त चओ ॾाढा
अहिड़े पैगंबर जी गुलामी कयो जंहिंजो मखलूकात में जो मद ई कोन्हे। बुखायल दीदार कंदा बुख लही वेंदी, उञायल दीदार कंदा उञ लही वेंदी। सफ़र जा थकायल मुंहिंजे सोणे मोहम्मद जो दीदार कंदा सफ़र जा थक लही वेंदा। अल्लाह करे उहा रात थे जो निंड में मुस्तफ़ा जो दीदार थी वञे। ॾाढा आमीन त ॾाढा चओ। जेके आयतां पढ़ियूं इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। ॾाढा सुभान अल्लाह चओ तो माना क्या? अल्लाह जी फरमाए तो तहक़ीक़ मां अल्लाह वापार कयो आहे मोमिननि सां। पंहिंजी जान पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कनि बदिले में जन्नत ॾींदोमान। जान असांखे पंहिंजी नाहे कन अखियूं चप ॾंद हथ पेर सभु रब ॾिना। कारियूं बंगला बच्चा घर वारियूं सभु चए थो मां ॾिना तमाम। कुझु बि तव्हांखे पंहिंजो नाहे। इहे ॿई शयूं मुंहिंजे रस्ते में ख़र्च कयो। मुंहिंजो वाइदो आहे सोन जूं मारियूं ॾींदोमां। रब त सचो आहे पर रब जा जो वाइदा भी सच्चा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ये 12 महीने रहमत वसंदी आहे। मरहूम शहीद हजरत मौलाना हबीबुल्लाह साहब जे अल्लाह क़ब्र ते रहमत करे इहो प्रोग्राम हलंदो आहे। जमात खे अर्ज़ अदा उथन